मासूम शाह जो मुनारो। मीर मासूम शाह जो मुनारो सखर सिंध में वाक़िअ हिकु क़दीमी इमारत आहे, जंहिंखे सिंध जे नामवर मौरिख़ क़ादिरुल कलाम शाइर, तबीब, कुतुब नवीस, बखर जे सुल्तान महमूद ख़ान ऐं मुग़ल शहनशाह जलालुद्दीन अकबर जे अमीर मीर मासूम शाह बखरी उर्फ़ निज़ामुद्दीन तामीर करायो। हिन 1595 में मुग़ल फ़ौज जी कमान कंदे बलोचिस्तान जो सिबीअ वारो इलाइक़ो फ़तह करे मुग़ल सल्तनत में शामिल कयो। उन बाद अकबर बादशाह हिन खे सिंध ऐं सिबीअ जो गवर्नर मुक़ररु कयो। मीर मासूम शाह बखरी वलद मीर सैद सफ़ाईअ जी पैदाइश 944 हिजरी ऐं वफ़ात 6 ज़ुल्हज 1014 हिजरी मुताबिक़ 4 अप्रैल 1606 ईस्वी जुमे जे ॾींहं ते थी। संदसि आख़िरी आरामगाह सखर में मासूम शाह जे मुनारे वटि पंहिंजे वालिद बुज़ुर्ग जे भरिसां आहे। मीर मासूम शाह बखरी जा वॾा असुल तिरमिज़ जा रिहाकू हुआ, जितां लॾे अची कंधार जे क़रीब हिकु ॻोठ अशकुलचा में अची रहिया, जेको कंधार जे ओलह में 10 कोहनि ते आहे। अशकुलचा में मीर सफ़ाईअ जो परॾाॾो अची वेठो हो। तक़रीबन 927 हिजरी धारे सुल्तान महमूद ख़ान जी ख़ासि दावत ते बखर में आया। मीर मासूम शाह बखरीअ जे वालिद मीर सैद सफ़ाईअ जी विलादत अशकुलचा में थी, जॾहिं त ज़ुल्क़ाद महीने 991 हिजरी में वफ़ात कई। संदसि मज़ार सखर में मीर मासूम शाह मुनारे जे अहाते में आहे। हिन मुनारे जी तामीर जी शुरूआत मीर मासूम शाह बखरीअ 1003 हिजरीअ में कई, जंहिंखे मीर साहब जी वफ़ात खां बाद संदसि फ़र्ज़ंद मीर बुज़ुर्ग 1027 हिजरी में मुकमिल करायो। मुनारो हिकु ऊची टकरीअ ते जुड़ियल आहे ऐं मंझसि पकियूं सिरूं ऐं चुन कमु आंदल आहे। सिरूं तमामु पकियूं आहिनि, हींअर गांठ जे करे चमकण लॻियूं आहिनि। आर्कालॉजी सर्वे ऑफ इंडिया नंबर 2 जे मुताबिक़ पीढ़ वटि मुनारो 84 फुट वेकिरो आहे ऐं ड्रेग बि 84 फुट अथसि, जॾहिं त संदसि ॾाकण खे बि 84 ॾाका आहिनि। इहो हिकु अजीब हिसाबु आहे। ॾाकण फेरेदार ऐं अंदरां ठाही वई आहे। मुनारे जी चोटी गुंबज़ नुमा आहे, जंहिं ते माण्हू चढ़ी वञी परे परे जो नज़ारो ॾिसी सघनि था। चोटीअ खे म्यूनिसिपालिटी वारनि चौधारी पिंजरो हणाए छॾियो आहे, न त अॻु केतिरा ई माण्हू मथां टिप ॾेई ख़ुदकुशी कंदा हुआ। ताजुब जी ॻाल्हि हीअ आहे त मुनारो सिधो न पर कुझु मुड़ियल आहे, पर ख़बर पइजी नथी सघे त उहो तामीर में ईअं ई कयो वियो आहे या पोइ संदसि पीढ़ जे हिकु पासे झिमी वञण जे करे मुड़ी पियो आहे। छा मुनारो कंहिं जंगी मक़सद लाइ ठारायो वियो हो या निज़ारेबाज़ी लाइ, या वरी यादगार क़ाइमु करण जे ख़्याल सां? तंहिं ते को बि यकीनी रायो क़ाइमु नथो करे सघिजे। अलबत्ता मुनारे तां सखर शहर जो निज़ारो ॾाढो दिलचस्प ऐं वणंदड़ आहे।